ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां, जिते घोटकी जे सिटी मेडिकल सेंटर में हिकु ॾींहं लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें कराची जना अस्पताल मां आयल हॾनि ऐं जोड़नि जे डॉक्टर दोस्त मोहम्मद सोहू ऐं डॉक्टर एजाज़ अहमद मीतलो 500 मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे दवाऊं, अल्ट्रासाउंड, एक्सरे ऐं ॿियूं टेस्टूं पिणु मुफ़्त कयूं वयूं। वधीक डॉक्टर एजाज़ अहमद जो चवणु हो त अक्सर मरीज़ गोॾनि जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। कैंप जो मक़सदु इहो ई आहे। ऐं जेके माण्हू सरकारी अस्पताल में धिका खाइनि था पिया, जेको उन्हनि जो हुते का मतिलबु वार नथी थिए पई, या जेको महांगो इलाजु नथा कराए सघनि पिया, ज़ाहिर काफ़ी असांजो आवाम जेको आहे उहो सुठो इलाजु नथो कराए सघे। असांजी फ्री कैंप जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त सुठो इलाजु जेको आहे हर ग़रीब ताईं पहुचे। ऐं इनशाला इहो अॼु असांजी 500 मरीज़नि जी जेकी आहे उहा कैंप रखी आहे, ऐं आईंदा बि इंशाअल्लाह असांजी कोशिशि इहा हूंदी त असां बार बार इहे मतिलबु कैंपूं रखूं त ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो मतिलबु सुठो इलाजु थिए। ऐं हे सुठी लेवल जो सुठा डॉक्टर आगा खान को अचनि था पिया, जना को अचनि था पिया, ऐं उन सतह जो इलाजु हुते थिए थो पियो। ऐं उन में तक़रीबन दवाई मुफ़्त ॾिनी वञे थी पई, अल्ट्रासाउंड फ्री थिए थो पियो, ऐं एक्सरे उनजा फ्री कया वञनि था। मतिलबु भरपूर असांजी कोशिशि आहे त आवाम खे फ़ाइदो पए। तव्हांखे हर क़िस्म जो हर इलाजु इंशाअल्लाह हर क़िस्म जो इलाजु हिते मिलंदो। तव्हांखे ट्रामा सेंटर आहे ऐं ICU को अहिड़ो शइ न हूंदी। असांखे मतिलबु रेफर जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे उन ख़तमु करिणो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजी ही टी कैंप आहे। पहिरीं कैंप असांजी हिकिड़ी थी वई, उहा 12 डॉक्टर हुया, उन में हर क़िस्म जा डॉक्टर हुया सिटी मेडिकल सेंटर में। असांजी ॿी बि थी वई। ऐं अॼु जेकी फ्री कैंप आहे इन में तक़रीबन 400 खां 500 मरीज़ आहिनि टोटल। असांजे एक्सरे बि फ्री आहे, टेस्ट बि फ्री आहे, डॉक्टर बि फ्री आहिनि, दवाऊं बि फ्री आहिनि। हिते असां वटि सभु सहूलियत मौजूदु आहे। डॉक्टर जेका असां वटि अॼु मौजूदु आहिनि उहे हॾे जा आहिनि, ऐं जेके ॿारनि जा पेर टेॾा हूंदा आहिनि नंढे लाइ खां वठी, उन्हनि जा डॉक्टर असां वटि मौजूदु आहिनि। 24 कलाक असांजी सिटी हॉस्पिटल हे खुलियल रहंदी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सिटी हॉस्पिटल घोटकी में जेका ही क़ाइमु थी आहे, इहा घोटकी वारनि जे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था, हे उहा वाहिद इस्पताल आहे जंहिंजो मालिक ख़ुदि डॉक्टर आहे, पाण सिविल सर्जन डॉक्टर आहे। कराची जी इस्पताल में उहो डॉक्टर थी रही आहे। उन सां गॾोगॾु जेका हिते असांखे सहूलियत मिले थी, हर ॿिए हफ़्ते जेका हिते कैंप लॻे थी पई, जंहिंमें जेको आहे असां काफ़ी माण्हुनि जो इलाजु हितो थी पियो आहे, ऐं उनखां पोइ थिए बि थो पियो, ऐं इहो हलंदो बि रहंदो। असांखे त वॾी ख़ुशी थी आहे। ऐं घोटकी जे आसपास माण्हुनि खे असां वरी बि ॿुधाइणु चाहियूं था त हीअ जेका फ्री कैंप आहे, तव्हां हिन मां वधि में वधि फ़ाइदो वठो अची करे। असांखे घोटकी में जेको आहे सिहत जूं बुनियादी जी सहूलियतूं न हुजण जे बराबरि नहीं। असांखे जॾहिं बि का एमरजेंसी थिए थी, को मसइलो थिए थो, त असांखे सखर या रहीमयार खान वञिणो पए थो। सो असांखे घोटकी में हिकिड़ी बहितरीनु रिलीफ वारी हिकिड़ी अस्पताल मिली आहे, सिटी अस्पताल। हीअ अॼु जेका कैंप लॻी आहे उन जूं 3 कैंपां थी वयूं आहिनि, ऐं असां इन मां इहा उमेदु कयूं था त घोटकी जे अवाम खे वधि में वधि फ़ाइदो ॾींदा, छो त असांजो घोटकी जो अवाम हर हिसाब सां जेको आहे पीड़ियल आहे। सो असांखे रिलीफ जी ज़रूरत हुई। अल्हम्दुलिल्लाह सिटी अस्पताल जे सूरत में घोटकी वासियुनि खे तमामु इहा ख़ुशख़बरी ऐं ॿुधायूं था, ऐं इंशाअल्लाह ताला अवाम खे फ़ाइदो थींदो।